अस्सलामुअलैकुम दोस्तों, आउं महबूब मौर्जो सिंधी मास्टर जे कुछ अड़न फीचर्स के बारे में जेके अक्सर दोस्त घट जानदा आहिनि। सब्सक्राइब कयो मुझे चैनल के घंटी के निशान ते क्लिक कयो जी हर नए वीडियो की नोटिफिकेशन तव्हांखे मिली सके। दोस्तों, सब खां पहिरीं नओं खाको ठाहियो। इते हिन जो को बि नालो ॾियो। मिसल आउं ॾियां थो न्यू प्रोजेक्ट। इतना कुछ भी का भी मीडिया खणा थो। दोस्तों, मीडिया खणण खां पोइ जॾहिं तव्हां मीडिया खणंदो तव्हांखे हिन साइड सां खां ॾिसो इहो शेयर जो आइकन आहे, मथे रोटेट वारा ॿ आइकन आहिनि, सेटिंग आहे ऐं हेठि टाइम लाइन आहे। त मीडिया तव्हां खणी कोन पिया सघो। उन लाइ असां सेटिंग में ईंदासीं ऐं फुल स्क्रीन तव्हां स्क्रॉल कंदो, फुल स्क्रीन ब्राउज़, ऑडियो ब्राउज़ फुल स्क्रीन मोड ऐं मीडिया ब्राउज़ फुल स्क्रीन मोड के अनेबल कयो। हाणे तव्हां का बि मीडिया खणंदा त तव्हां आसानी सां खणी सघो था ऐं विच में का बि टाइम लाइन या वधीक ऑप्शन न ईंदा। दोस्तों, हिकु ॿियो मसइलो आहे, जो असां को फ़ोटो खणूं था उहो ज़ूम इन ई ज़ूम आउट थिए थो। उन जे लाइ असां वेंदासीं सेटिंग में। सेटिंग में वञण खां पोइ असां क्लिक कंदासीं डिफ़ॉल्ट फ़ोटो क्रॉपिंग। ठीकु, डिफ़ॉल्ट फ़ोटो क्रॉपिंग ते तव्हांजी क्लिक कंदो तव्हांखे 4 ऑप्शन मिलंदा। जे तव्हां फुल स्क्रीन ते रखंदो तव्हांजो फ़ोटो भले साइज़ में घटि या वधि हुजे पर स्क्रीन में पूरो ईंदो। जीअं असां फुल स्क्रीन ते क्लिक करियूं था ऐं हाणे हिकु का मीडिया खणूं था, ही प्रोजेक्ट डिलीट करिणो पवंदो, न्यू क्रिएट करे था वठूं। ओके, हाणे जेकॾहिं असां मीडिया खणूं था ॾिसो उहा फुल स्क्रीन में ईंदी। दोस्तों, ही फ़ोटो एतिरो न आहे जेतिरो हुन स्क्रीन में आयो आहे। हिन फ़ोटो जा ॿई पासा हेठि ऐं मथे लिखियलु आहिनि। जेकॾहिं तव्हां क्रॉप ते क्लिक कंदो तव्हां ॾिसी सघो था त हीउ फ़ोटो हुन खां कुझु वॾो आहे, जेको फिट थी वियो आहे। जेकॾहिं असां हिनखे फिल करणु चाहियूं, पूरी स्क्रीन में पूरो अचे, उन जे लाइ असां वेंदासीं हिकु भेरो ॿीहर सेटिंग में, हेठि डिफ़ॉल्ट फ़ोटो क्रॉपिंग, हेठि फिट इन स्क्रीन। जीअं फिट इन स्क्रीन ते असां कयो था उहे फ़ोटो पंहिंजी साइज़ ॾेखारींदा फुल स्क्रीन ते। ही फोल्डर छाजे लाइ हूंदो आहे, जेको तव्हांखे ॾिसण में अचे थो तारे वारो फेवरेट्स, माई फेवरेट्स या फेवरेट। ही फोल्डर ख़ाली आहे। ही फोल्डर छाजे लाइ आहे? ही फोल्डर असां जेका मीडिया असांखे बार बार खणी थी पए, मिसल मुंहिंजो लोगो थी वियो पेज जो या मुंहिंजे ब्लॉगर जो बैनर थी वियो, त उनखे जीअं तारे ते क्लिक कंदुसि, हाणे जीअं कंहिं फ़ोटो खे तव्हां झले बीहंदो ऐं उते तारो अची वेंदो ऐं तारे ते तव्हां क्लिक करण सां उनखे माई फेवरेट फोल्डर में एड करे छॾियो। हाणे जॾहिं तव्हां माई फेवरेट फोल्डर में वेंदो ऐं उतां आसानी सां खणी सघो था। हिते असां कुझु टेक्स्ट लिखूं था, जीअं मूं लिखियो महबूब, ऐं उनखे 1.4 सेकेंड ते रखां थो ऐं हिते हिनखे पिन करे थो छॾियां 1.4 सेकेंड ते। हिन जो कलर ॻाढ़ो रखंदासीं जीअं ॾिसण में अचे। ओके, हेठि तव्हां जेको सभ खां लास्ट में पिन जो आइकन ॾिसी रहिया आहियो, हिन ते जीअं असां क्लिक कंदासीं पोइ असां केतिरी मीडिया खणूं, हीउ 1.4 सेकेंड ते ई लेयर शो थींदो। जीअं हिन ते आउं क्लिक कंदुसि, हेठि पिन जे आइकन ते क्लिक कंदुसि, तव्हां ॾिसी रहिया आहियो हीउ 1.4 ते मूं पिन करे छॾियो। हाणे जॾहिं आउं का बि मीडिया खणंदुसि, हीउ ॾिसियो दोस्तों, हीउ ॾिसो 1.4 सेकेंड ते ई आहे। अॻियां केतिरी बि तव्हां मीडिया खणो, इहो हिते ई पिन थियल हूंदो। दोस्तों अॻी चीज़ जेकी आहे
उहा आहे टेक्स्ट जा कलर कीअं चेंज थी, मुख़्तलिफ़ कलर कीअं ईंदा आहिनि हिकिड़ी टेक्स्ट लेयर खे। दोस्तों सभ खां पहिरीं असां लिखंदासीं कुझु टेक्स्ट ऐं हुनखे ॾींदासीं कलर, मसलन कारो, रखियोसीं हेठि। हाणे हिनखे ॾींदासीं को ख़ूबसूरत फ़ोन, ठीक है, कारो ॾींदासीं को ख़ूबसूरत फ़ोन। मथे जेको तव्हांखे मिले पियो इहो ई सही आहे मुंहिंजे ख़्याल में। दोस्तों हुनखे फ़ोन ॾियण खां पोयां तव्हां इन ई लेयर जा डुप्लीकेट ठाहियो, घटि में घटि 2 डुप्लीकेट ठाहियो या हुन खां ज़्यादा ठाहे सघो था। बहरहाल 2 ठाहींदो तॾहिं बहितर रहंदो। तव्हां मुख़्तलिफ़ डिज़ाइननि में करे सघो था, टिनी जा कलर मुख़्तलिफ़। बहरहाल हिन जो कलर कारो सही आहे। छॾियूं था हिनखे, थोरो अॻिते करियूं था, टे खे हुन खां थोरो अॻिते। ऐं विच वारे जो कलर असां कंदासीं हिनखे को एनिमेशन ॾियूं था, मसलन हिनखे ॾियूं था वाइट राइट सही रहंदो, ठीक है। हिन जी स्पीड रखूं था कम से कम 2.5, बहितर रहंदी। हाणे असां अचूं था ॿिए टेक्स्ट लेयर ते ऐं हिन जो कलर ॾींदासीं हुन खां मुख़्तलिफ़ जीअं ॾिसण में अचे। मसलन हिन जो कलर असां ॾींदासीं ॻाढ़ो, ठीकु, ओके। हिनखे एनिमेशन मां उहे साॻियूं वाइट राइट ॾींदासीं, वाइट राइट। हिन जी स्पीड ॾींदासीं 2, ठीक है, 0.5 न, सिर्फ़ु 2, ओके। हाणे या हिनखे थोरो ज़्यादा ॾी था छॾियूं 3। हाणे टियों जेको आहे हिन जो कलर असां रखंदासीं ब्लू या साओ, बहरहाल ब्लू रखूं था, ब्लू सही रहंदो, ओके। हिनखे एनिमेशन में ॾींदासीं वाइट राइट, ठीक, ओके। हिनखे फास्ट रखूं था। ऐं हाणे हेठि तव्हां टाइम लाइन खे ॾिसण जे लाइ डबल तीरनि ते क्लिक कंदो, तव्हां ॾिसी सघो था हीअ टाइम लाइन आहे। हिन जेकॾहिं हिते तव्हांखे पॉपअप विंडो खोलणी आहे त हिते क्लिक कयो, तव्हांजे साम्हूं ॿी विंडो खोलींदी ऐं तव्हां मथे प्ले जे बटन सां हुनखे प्ले करे सघो था, ॾिसी सघो था। हिनखे हथ सां कंहिं बि तरफ़ रखी बि सघो था। सो मुख़्तलिफ़ कलर आहे। दोस्तों ये चीज़ जेकी आहे उहा आहे टेक्स्ट के घुमाए फिराए एनिमेशन डी कीअं लिखबो आहे। दोस्तों जीअं आउं हुते कुझु लिखां थो, मसलन महबूब, हिनखे थोरो रिसाइज़ कलर ॾियूं था, जो साओ, ऐं कुझु करियूं था रिसाइज़, थोरो खुलाए, ठीक है। वाइट पिचेस आउटलाइन हिन जी ॾियूं था ब्लैक, ॾिसण में अचे, ओके। दोस्तों ही टेक्स्ट आहे ऐं हिनखे थोरो इंडिया लेयर खे थोरो अॻिते छिकींदासीं। दोस्तों ही जीअं मूं मथे रखियो, हाणे चाबी जो निशान तव्हां ॾिसी रहिया हूंदा, डिलीट जे आइकन खां मथा, इहो आहे एनिमेशन। जीअं तव्हां एनिमेशन ते क्लिक कंदो ऐं हेठि अची वरी बि हुन खां पोयां वरी अॻिते अची वरी चाबी ते क्लिक कयो ऐं हाणे हिनखे अॻिते खणी हिते रखो। हिते तव्हां माइनस प्लस जा बटण ॾिसो पिया, हिते तव्हां क्लिक करे सघो था, बट सफ़ा सवलो तरीक़ो आहे त तव्हां हुनखे हथ सां ई अॻिते वधाए चाबी ते क्लिक कंदा वञो। हाँ फाइनली रखांसि थो हिते ई जिते रखियल हो। जी दोस्तों हाणे जीअं तव्हां हिनखे प्ले कंदो तव्हां ॾिसो कीअं घुमी फिरी अचे थी। दोस्तों ही लाइन हेठि अची रही आहे, हाणे हिन पुंट ते
बिल्कुलु हेठि हाणे मथे वञी रही आहे ऐं वापसि उते ई वेंदी जिते बीठल हुई। दोस्तों अॻी चीज़ जेकी आहे उहा आहे क्रॉपिंग ऐं रोटेशन। कंहिं फ़ोटो खे तव्हां रोटेट करणु चाहियो था त तव्हां करे सघो था। हीअं तव्हां टेक्स्ट खे सिलेक्ट कयो, उनखे क्रॉप करे पूरो रखो। जेकॾहिं तव्हां को बैकग्राउंड ठाहे रहिया आहियो उनखे रोटेट करणु चाहियो त रोटेट करे सघो था। ठीकु आहे, हाणे असां इन जो को बि कलर चेंज करणु चाहियूं तॾहिं बि कलर करे सघूं था कलर फिल्टर सां। जेके तमामु घटि दोस्त ॼाणनि था, पुछो आहे त कलर फिल्टर छा आहे, क्लिप ग्राफिक्स छा आहे, उन्हनि खे ॿुधाइण जे लाइ हाणे असां खणंदासीं का बि ग्रीन बैकग्राउंड मीडिया। जीअं मसलन आउं शी खणा थो ऐं जी क्रोमा की सां बैकग्राउंड खे रिमूव करे बाक़ी शींहं खे इन अजरक ते बीहारणु चाहियां थो त कीअं बीहारे सघंदुसि। पहिरीं असां हुन बैकग्राउंड खे थोरो अॻिते करे अचूं त सही रहंदो। ओके, हाणे शींहं ते क्लिक करे थोरो वॾो करियो, हिते क्लिक कयो। हाणे तव्हां क्रोमा की ते क्लिक करे अनेबल कयो, क्रोमा की वेल कयो। हाणे थोरो अॻिते कयो, हाणे थोरो तव्हां एडजस्ट करे वठो 32x64 ते सही थो लॻे त हिते आउं रखंदुसि। जी दोस्तो हीअ ॾिसो तव्हांजे साम्हूं हीअ शींहुं ईअं पियो लॻे ॼण इन जी बेड ते बीठल आहे। दोस्तों अॻी चीज़ जेकी आहे उहा आहे म्यूज़िक जे बारे में। कंहिं अॻी वीडियो में ज़िक्र कंदासीं, हिन वीडियो खे सिर्फ़ु एसि ताईं महदूद रखूं था। हाणे असां ईंदासीं महफ़ूज़ वारे मामले में कि दोस्तों महफ़ूज़ असांजी मोबाइल सफ़ा आला ऐं 4K में छो महफ़ूज़ न कंदी आहे। दोस्तों असांजो जेको वर्जन आहे ऐं असांजी मोबाइल जी रैम आहे उहो छा असांजी मोबाइल जेको सपोर्ट करे थी उहो तव्हांखे सिंधी मास्टर या कहानी मास्टर ॿुधाईंदो। ॿी ॻाल्हि, तव्हां कंहिं प्रोजेक्ट जो डुप्लीकेट ठाहिणु चाहियो त हिते 3 नुक़्तनि ते क्लिक करे डुप्लीकेट ठाहे सघो था। जीअं मसलन हिकिड़े ते तव्हां एडिटिंग कयो ऐं हिकु उहो ई रहे जिते एडिटिंग थियल हुजे। दोस्तों तव्हां कंहिं प्रोजेक्ट जो नालो चेंज करणु चाहियो त नाले ते क्लिक कयो ऐं हिते न्यू जे बजाए कुझु बि लिखी सघो था। जीअं मसलन हुते लिखंदुसि महबूब, त ॾिसो प्रोजेक्ट जो नालो महबूब थी वियो ऐं हिन जो डुप्लीकेट फाइल जेकॾहिं ठाहिणु चाहियां त 3 नुक़्तनि ते क्लिक करे ठाहे सघां थो। ऐं जेकॾहिं वीडियो प्ले करणु चाहियां त प्ले बटन ते क्लिक करे सिंपली वीडियो प्ले करे सघां थो। दोस्तों हाणे असां ईंदासीं सेटिंग में ऐं ॾिसंदासीं त अबाउट कहानी मास्टर में खुले कोन पियो सेटिंग में। उनखां पोइ असां ईंदासीं डिवाइस केबिलिटी इंफॉर्मेशन। इन ते क्लिक करण सां तव्हां ॾिसी सघो था मुंहिंजो फ़ोन जो जेको नमूनो आहे यानी मॉडल उहो आहे XT1565। ठीकु आहे, ऐं मुंहिंजे मोबाइल जो प्लेटफॉर्म आहे MS 9916 MS 9916। ठीकु आहे, मुंहिंजो एंड्रॉइड वर्जन आहे 7.1.1 ऐं मुंहिंजी घटि में घटि इम्पोर्ट जेकी आहे रेज़ोल्यूशन आहे उहा आहे 1080x88p ऐं मुंहिंजी जेकी एक्सपोर्ट जी रेज़ोल्यूशन आहे उहा बि आहे 1080p। दोस्तों जेकॾहिं तव्हांजी मोबाइल हुन खां ज़्यादा सपोर्ट कंदड़ हूंदी त तव्हांखे सिंधी मास्टर या कहानी मास्टर ॿुधाए छॾींदो। दोस्तों इहो ई अॼु जी वीडियो। अॻी वीडियो में असां सिखंदासीं त असां हिन में नवां फीचर्स कीअं डाउनलोड कंदासीं ऐं पुराणनि नवां फीचर्स में जेके फ्री आहिनि या जेके प्रीमियम आहिनि उन्हनि खे कीअं फ्री में डाउनलोड कजे। दोस्तों उमेद थो कयां अॼु जी वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आई त वीडियो खे लाइक कंदा ऐं शेयर ज़रूरु कंदा। जेकॾहिं तव्हां वटि को सवाल आहे त कमेंट्स करणु न विसारींदा। जेकॾहिं तव्हां अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब करण सां गॾु बेल आइकन ते ज़रूरु क्लिक कजो। अॻी वीडियो जो इंतज़ारु कजो। मिलां थो हुन खां बहितरीनु वीडियो में। तेसीं ताईं मुंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह।